वफ़ाक़ी काबीना तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी बरक़रार रखण वारे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾेई छॾी। जाइज़ा कमेटी पारां TLP बाबति रिपोर्ट काबीना इजलास में पेश कई वई। काबीना जाइज़ा कमेटी जी रिपोर्ट जी मंज़ूरी ॾेई छॾी। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी काबीना इजलास बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी जो फ़ैसिलो बरक़रार रहंदो। TLP ते पाबंदी मेरिट ते लॻाई वई। उन ते पुलिस खे मारण जो इल्ज़ाम आहे। TLP मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचायो। फवाद चौधरी चयो त TLP ते पाबंदी जे सिलसिले में हाणे इलेक्शन कमीशन सां राब्तो कयो वेंदो ऐं तंज़ीम जो चूंड निशान ख़त्म करायो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त हथियारबंद फ़ौज जे अहलकारनि लाइ 15% ख़ुसूसी अलाउंस जी मंज़ूरी ॾिनी वई। हथियारबंद फ़ौज जे पघारुनि में 2 सालनि खां को बि इज़ाफ़ो न कयो वियो हो। हुन चयो त काबीना हलीम आदिल शेख जी दरख़्वास्त ते JIT जोड़ण जी मंज़ूरी ॾिनी। सिंध हुकूमत हलीम आदिल ख़िलाफ़ केस दाख़िल कया हुया। हुन चयो त वफ़ाक़ी काबीना ईद ते 3 ॾींहंनि जी मोकल जी मंज़ूरी ॾेई छॾी। माण्हू अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾियनि ऐं वैक्सीन कराइनि। डॉक्टर फैसल कोरोना जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। हिकु ॾींहं में 5,25,000 माण्हुनि कोरोना वैक्सीन कराई। हुन चयो त अपोज़िशनी अॻूणनि ब्यूरोक्रेटनि वटि वधीक प्रोटोकॉल आहे। अॻूणनि वज़ीर आज़मनि, अॻूणनि वॾनि वज़ीरनि ऐं अॻूणनि जजनि खां इज़ाफ़ी सिक्योरिटी वापसि वरिती पई वञे। काबीना खां वधीक प्रोटोकॉल अपोज़िशन ऐं ब्यूरोक्रेट्स वटि आहे। वज़ीर आज़म चयो त VIP कल्चर ख़त्म कयो वेंदो।